अजीज दोस्तों मुर्शिदन करीम तब नासाज आए अमा सबरी जी खिदमत खुदा वास्ते अर्जा तैया दुआ करो अल्लाह ताला मुर्शिदन करीम के कामिल शफा बैयत मते करे आमीन जो कामिल शफा आमीन जो कामिल शफा तंदुरुस्ती सेहत खिजरी हयाती अता फरमाए दरबार हुसैनाबाद कयामत शाद आबाद रहे मुख्तसर बयान करन फरमाइंदा ऐं दुआ खैर थींदी अमा सभी के मुबारकुन दीदार जो ज़ियारत जो असां लाई हुई गंजा दरूद शरीफ बड़ी मोहब्बत निस्बत प्यार सरकार मदीना के अवा एक मरतबो दरूद मोकलियो अल्लाह ताला अवा ते पांजो रहमत अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मद नबी उम्मी ताहिर व अला आलिहि वसल्लम। तकलीफ की हालत था गुफ्तगू न सके ज़ेर इलाज अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन अस्सलातु वस्सलाम अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद वअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। तमाम हम्दो सना तारीफ़ अल्लाह पाक है जो को मालिक सना दे लाइक जंजर शान बेमिसल बेमिसाल जैशान में कोई नहीं उन्हीं जो मलुका उन्हीं जी मखलूका वही मालिका वही खालिका
वही मामूदा वही महमूदा जय अल्लाह पांजी कुदरत सारी कायनात कुन जे अमर पैदा पैदा कदा अमरन व इन्नमा लहू कुन फयकून। अल्लाह ताला कहीं भी शय पैदा करण जो इरादो फरमाईंदो आहे बस एतिरो ई हुक्म थींदो आहे इरादे जो कुन थी फयकून उहा शइ पवंदी आहे। समंदर दरिया ज़मीन आसमान लोह कलम कुर्सी सिदरतुल मुंतहा अर्शो मुअल्ला या वसी कायनात इन्हीं जे पैदा करण में अल्लाह ताला एतरी देर लगी कुन थी फयकून उहा शइ थी पवंदी। ही मिठे मालिक जो ना इज्जत अज़मत खुदा जी बेमिसाल ताकत आहे जंहिं ताकत ते को कोई पहुची नथी सघे। अल्लाह ताला जा हिन उम्मत जे मथां एतिरा त करम ॻाल्हि ॿुधा पहचान जिंदगी गुज़री वञे वरी ॿियो नस्ल पैदा थिए तव्हांजो क़यामत ताईं इहो बयान थींदो रहे कमा हक़हू को इहो बयान पूरो करे नथो सघे। ही बयान भी मालिक जी कुदरत जो बेमिसाल बयान आहे जंहिंजो को मिसाल आहे उन्हीं मालिक इन्हीं प्यारी ज़ात आमन जो इस्मान खास मोमिनन जे मथां फरमायो लक़द मनल्लाहु अलल मोमिनीन इज़ बअस फीहिम रसूला। इन्हीं एहसान में छा मिलियो ईमान मिलियो कुरान मिलियो रमजान मिलियो रहमान मिलियो। या ज़ात कायनात में कुर्ब जो कदम न फरमाए मौला करीम कायनात के पैदा न करे। अवां खुश नसीब आहे हिन उम्मत जो हर उम्मत खां आला बाला अज़ आदम तां ईसा अलैहिस्सलाम ताईं जेके भी पैगंबर थी गुज़रा उन्हनि जो उम्मत पोइ लॻ उन्हनि ते कलमे पढ़ण वारा उन्हनि जो त शान आला बाला आहे पर उन्हनि जी उम्मत ऐं हिन उम्मत में वॾो फ़र्क़ु आहे। हीअ उम्मत हर उम्मत खां शान में इज़त में अज़मत में आला आहे। केरु ख़ुदा जो केरु ख़ुदा खे मञींदो उहे चीज़ां जिनके पंहिंजे हथनि सां तयारु करे कंहिं न कंहिं सूरत में बणाए सिंगारे अतर पंहिंजे मंदिरनि में रखंदा उनखे सीधा करे उनखां मुरादूं बीता। हिक वक़्तु सरकार मदीना जो उतां गुज़र थियो आहे ॾिसी रहिया त के बंदा जिनजे साम्हूं बुत पियल आहे उनखे सीधो कर रहिया उनखे चुमी रहिया बोसो ॾेई रहिया भाकुर पाए पंहिंजो मुराद तलब कर
हज़ूर जन गुस्से में अची विया फरमाया हे तव्हांजे हथ जो तयार जिनखे तव्हां वॾे टोपे अॻे पोइ करे तयारु कयो आहे इहे तव्हांजी दिलि जूं मुरादूं छा पूरा कजा मुरादुनि जे पूरे करण वारो अल्लाह अर्ज़ कयो त असां बि ख़ुदा जी मोहब्बत में इनखे सीधो कयूं था त ख़ुदा कर खुदा खुदा कर पान आयो तो ये आवाज़ हजात जिनखे कहीं न कहीं सूरत में सिंगारे रखियो ये छा करे सकन जिनखे न नफ़े जी ख़बर न नुक़सान जी ख़बर है छा करे सकन करण वारो अल्लाह बस सरकार मदीना जो फरमान जॾहिं उन्हनि जे करन ते पहुतो अल्लाह पाक वही मोकिलियो हज़ूर जो कलाम हर कलाम वही आहे असां जो नबी पंहिंजे इरादे पंहिंजी ख्वाहिश मुताबिक़ न ॻाल्हाईंदो आहे न फरमाईंदो आहे न ॿुधाईंदो आहे मगर वही जेको हज़ूर जो हर फरमान खुदाई फरमान इनकार करण मुनाफ़िक़नि जो कमु आहे इक़रार करण मोमिननि जो कमु आहे मोमिन कॾहिं बि इनकार कोन कंदो मुनाफ़िक़ इनकार करो हेॾे होॾे अवां सभई मोमिन आहियो अल्लाह जा प्यारा सचाईअ सां कलमो तैयब अल्लाह जे हिकड़ाई प्यारे महबूबनि जी रिसालत पढ़ंदड़ आहियो मालिक जो ज़िक्र कंदड़ आहियो सलात सलाम जो नालो लगाईंदड़ आहियो तव्हां में का अक़ीदे मूजिब खामी कान्हे अल्लाह ताला फरमायो कुल यो बेखे चइबो अदा तूं चओ तूं ॿुधाए तूं समझाए अहिड़ी तरह अल्लाह ताला फरमातो कुल हे मुंहिंजा महबूब हुकुम मुंहिंजो आहे फरमान मुंहिंजो आहे अॼु इन फरमान खे ॿुधाइनि तो मोहम्मद ॿुधाए छा ॿुधाए इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह जेकॾहिं तव्हां अल्लाह सां प्यार रखो था अल्लाह सां मोहब्बत रखो था छा कयो फत्तबिऊनी मां मोहम्मद जी ताबेदारी कयो मुंहिंजी फरमाबरदारी कयो मुंहिंजे हुकुम ते हलो जीअं मां चवां उन्ही खे इनकार न केॾो शान मदीना वारे फत्तबिऊनी मां मोहम्मद जी ताबेदारी कयो कुरान जो हुकुम वमन युतिअ रसूल जंहिं मुंहिंजे रसूल जी ताबेदारी कई फ़क़द अता अल्लाह उन अल्लाह तो अल्लाह ताला तो जेको कलाम आहे वही जे ज़रिए पंहिंजे पैगंबर ॾे मोकिले रहियो आहे वो कलाम सरकार वटि पहुतो आहे अल्लाह जो हुकुम थियो आहे मुंहिंजो दिलबर उन ख़ुदा जे कलाम खे पंहिंजी उम्मत जे साम्हूं ॿुधाए त पतो पियो वमा यंतिकु अन क़ुरान वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहय युहा मुंहिंजो नबी पंहिंजी ख्वाहिश पंहिंजी इरादे मुताबिक़ न ॻाल्हाईंदो मगर वही जेको मोकिलियो पतो पियो त नबी जो
हर कलाम खुदाई कलाम नी ते एतराज कर वॾो गुनाह होया कुफर खां बि वधीक छो त अल्लाह पाक इन कलाम खे नबी ते मोकिलियो नबी अलैहिस्सलाम पंहिंजी उम्मत खे सम्झाए ॿुधायो त अल्लाह जी ज़ात जो ई कलाम आहे अल्लाह जी ज़ात जो ई हुकुम आहे अल्लाह जो ई हुकुम त मुंहिंजा महबूब कलाम मुंहिंजो उते नाज़िल कयां थो अॼु इन कलाम खे ॿुधाइण वारो तूं मोहम्मद इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह जेकर तव्हां अल्लाह सां प्यार रखो था अल्लाह सां मोहब्बत रखो था हिन आयत जे आयत जो मज़मून अवल खां वठी आख़िर ताईं मोहब्बत अवल खां वठी मोहब्बत ही मोहब्बत पहिरों भी मोहब्बत पछाड़ी भी मोहब्बत छो त मोहब्बत ना चीज के चीज कर मोहब्बत उन्ही मकाम ते पहुंचाए जाते ॿियो नथो पहुची सघे महबूब जे ग़ुलामन में लखा ग़ुलाम मौजूद शक्ल जा सोरा ज़बान जा फसीह बलीग सुभान अल्लाह उन्होंने के सरकार सामने को उन्हीं के साईं साडू कयो फरमायो देखो शक्ल जो सादो ज़बान जो बातो ज़ात जो हब्स फरमाइन बिलाल का थे सरकार जो साडू बिलाल बुधो बिलाल बिलाल बुधो खिदमत में हाजिर या रसूल अल्लाह फिदाक अब्बी व उम्मी अब्बू अम्मा तोता कुर्बान लब्बैक 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 मा हाजिर फरमायो बिलाल मको फतेह थी नमाज जो ज़हर जो अज़ान देनी तोखे मां साईं अज़ान लिया मां शक्ल जो सादो ज़बान जो बातो ज़ात जो हब्सी पुट तू शक्ल जो सादो न है अज तुझे चेहरे जे खुदा जा मज़ाक जंहिंजी दिल में नबी जी मोहब्बत लख चेहरा इहो चेहरो सभिनी खां आला है ये मोहब्बत का मामूल न है ये मोहब्बत हजूर जे सज्जन गुलाम अमरोटी रहमतुल्लाह ताज महमूद शाह रहमतुल्लाह वॾो कामिल हस्ती थी गुज़रियो आहे उलमाए जे बंदो पर अकीदो सवारो उनजी नात जा मौर निकले त बुधी ज़ाहिर निमाणीअ जूं अची या रसूल अल्लाह मुंहिंजा दिलबर तोखे बजाए रहियो आहे तोखे सॾे रहियो आहे हाणे तोखे सलातो सलाम सिक पढ़ी रहियो आहे कुर्ब जा कदम भरे ईंदे अची सघे इन्हनि खे पक ई त मदीने जो मोड़ ईंदो आहे सुभान अल्लाह जिन ईंदो अरे तन खे ख़बर बे मुल्क खे कहिड़ी खपे होत व्यापार जो शौक़ीन आहे सियासत जो शौक़ीन आहे पर जिन जी निस्बत मदीने वारे सां आहे अल्लाह वाहिद वहदहु ला शरीक सां आहे हर वक्त कल्बी से दुआ दिल वारी तार हले थी जिन जो हथ कार दिल यार में उते भी अज़ान में बिलाल ऐं काथे बिहा फरमान था बैतुल्लाह जे मथां बीह बिलाल छित ते चढ़ी जॾहिं मथे बीठो
मुंझी पयो ते बिलाल मदीने तैयबा में ते तुझो अज़ान जो वक़्तु होयो अज़ान दींदे बैतुल्लाह ॾे मुंहुं करे अॼु सरकार तोखे बैतुल्लाह जो मक़ाम बिहारे भांग ॼाए थो हाणे मुंहुं काॾे करे पान हे भी जवाब दे तो फरमाता बिलाल अज असांजे मुंह करे अज पाक चेहरो मदीने जे मोर जो अखियूं बिलाल हजूर जे चेहरे के ॾिसंदे तकीनो बरहे सुभान अल्लाह अल्लाह जो नालो वठंदो रहे त मोहब्बत ना चीज के दिया ॿिया हुया जेका सीने में बिलाल के मोहब्बत ही एड़ी कई ओ सैयदना बिलाल प्यार मदद हो रहा अल्लाह सैयदना बिलाल उन्हीं का खबर पई त मक्को फतेह थी हिकड़ो जवान नबूवत जी दावा करे रहियो पर जंहिंखे सेखारे थो सम्झाए थो उनको बुरा कम ख़त्म थींदो ॾिसां त सही त कहिड़ो चेहरो मुबारक आहे छा ज़बान में कहिड़ी दावत ॾिठो बस जॾहिं सरकार जी ख़िदमत में पहुतो महबूबन जे पाक चेहरे ते अंदर पहुती जंहिं चेहरे पाक मथां ख़ुदा जा मलाक हुया सुभान अल्लाह सब ॻाल्हियूं ख़त्म थी वयूं उते ई कलमो तैयब मोमिन भाई हजूर साईं एतरी जमात मां असहाबी जेके खुशी लहान तमाम प्यारो मिठो आवाज इस जबान जो बातो उन्हीं के बुराए बाग जनता ई छा है मोहब्बत ना चीज के चीज कंदिया मोहब्बत उन्हीं मकाम ते पहुंचाए या थे जो रे तो पहुंची सके जो मकाम वहां के अल्लाह पाक मोहब्बत वारो नसीब सेवा वो तो मोहब्बत वारन जी सिफत में आयो मोहब्बत वारन सां गॾु वेठा मोहब्बत जो आवाज़ हली रहियो आहे तव्हां मोहब्बत जो आवाज़ ॿुधी रहिया आहियो तव्हांजूं दिलियूं रोशन थी रहियूं आहिनि लट कलबता रही रहियो आहे इन दिल में अंदर आवाज़ थो निकिरे थो अल्लाह अल्लाह या है मोहब्बत जेका ना चीज के चीज कंदी आहे जेकर उनजी साईं सां सुभाणे क़यामत जे ॾींहुं तो भी इन्हनि जी जमात में दाख़िल थी जन्नत चओ सुभान अल्लाह हथ खणी चओ सुभान अल्लाह मेरा नबी यहाँ का नबी कब्र का नबी तो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी मुंहिंजी ताबेदारी कयो मुंहिंजी फर्मा बरदारी कयो मुंहिंजे हुकुम ते अमल कयो जीअं मां चवां उन खे क़बूल करे उन फरमान खे सीने में सांझ ओ यो बिकुमुल्लाह ताके अल्लाह दो जात जो कोरिया मोचिया लम्हुआ लोरोआ बलोचा गैर मरजा सुभान अल्लाह गुलामन जे टोले में दाखिल तुंजो कम आशिक़न जे टोले में तोखे दाखिल अल्लाह क्या सुभान अल्लाह कहो मेरा अल्लाह यहाँ का अल्लाह वहाँ का अल्लाह दाइम अल्लाह कायम अल्लाह हमेशा अल्लाह कहो हाथ उठाकर कहो हमेशा अल्लाह यो
हो बेहुकुमुल्लाह अल्लाह जी दोस्ती का मामूली ना है वाहिद अहद कायनात जो मालिक जय कायनात है एक लहज़े में पैदा करो अल्लाह खालिक कुल शैइन हर शय जो खालिक हर शय के खलकींदर हर शय के पैदा करंदर एक अल्लाह है वो फरमाए तो बंदा तेरे तो मुझे नबी जो गुलाम थी चुको नबी जी तू ताबेदारी तू इन्हीं हुक्म के तस्लीम करे सीने में थी हाने तू मुझे दोस्त मातो उन्हें खापो यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम गलती न कर केतरा दो तो ज्ञान आज तो मुझे नबी जी गुलामी कबूल किया नबी जी फरमान के तस्लीम करे उन्हीं के सीने में जाने थी ये तराब तो गुनाह कर सब गुनाह तो ना बख्शे तो सुभान अल्लाह पतो पयो तो खुदा जो करम खुदा जो फज़ल खुदा जी अता खुदा जी मुस्तफा जी मुस्तफा जी महबूबा जी तकलीफ न तो आवाज है तहां जो तवज्जो छिकायम यो काफी जेकर मालिक बुलंद का दे ये मालिक घुरियो भी तो मकाम होया पर अजो को मकाम हो रहा अजो की सोबत हो रहा अजो को तो जो चलो रहा अजो को मुझो चलो रहा तो जो बुधन हो रहा मुझो बुधन हो रहा अज तो साथे अल्लाह जो कलाम वो पहुंची रहवा करंदे पर वरी उन्हीं कलाम में मदीने वाले शान अल्लाह जी दोस्ती अल्लाह जी मोहब्बत कैसा है नबी देवी इहुआ ईमान नबी जे हुकूमत नबी जे हुकूमत साबित बियर नबी जे हुकूमत सीने में है ईमान जेके ईमान जी दौलत मिली उन्हें के साधा 3 बजे दुआ करना तकलीफ इंशाअल्लाह तहां जो दुआ कबूल थींदी अल्लाह करम कंदो सेहत कामिल थी तो वरी कहने बे कहे ढंग में बे कहे आवाज में बे कहे नमूने में ताकि सोनी अल्लाह जो नबी जो शान बयान कंदे उम्र खत्म थी वने वरी तुझा बच्चा उन्हीं बयान के वो बयान कंदे उन्हनि जी उम्र खत्म थी वरी तुझा पुटा उन्हीं बयान के तांजी जो नस्ल खणंदे क़यामत अचे कमा हको बयान पूरो करे छो जंहिंजे बयान तो खुदा बंदा करे कहना जो मालिक इते के तो दिल खुश थी आए हजारन जे तादाद लखन जे करी अज मोमिन इन महफिल में मौजूद है रुगा मोमिन ना है खुदा जा मलाइका है खुदा जा फरिश्ता है अज असाजे मचा कतारू कर बिठा है अल्लाह उन जो हथ मथे हैं दबरी दा है मुझा मौला पंजा घड़ा रब जे हवाले करे पंजा जायज में छड़े मुझा मौला हज वाली महफिल शरीफ जान इनके न मोटा इन जन अगा पुना गुनाह बख्शी अदा अज तू तो मुझे लाए तू मां तो न ला तो अज मलाक तो न ला दुआ घुरंदा इन आइलन पुतो पयो तो अल्लाह राज़ी जिन जे लाइ खुदा जा मलाइका उनको अल्लाह
अल्लाह राज़ी है हक़ ते साबित करो बातिल खे छॾे ॾे मौत मथे जे मथे बीठो आहे मौत न छॾींदो कुल नफ़्स ज़ाइक़तुल मौत हर नफ़्स खे हर जीअ खे ज़ाइक़ो मौत जो पताया जो इंसान दुनिया में आयो आहे वजन जे लाइ जेको वियो त वरी न इन्ही ला अदा ओ भाव वखर उहो विहार जेको पई न थिए उहो वखर विहार उहो सौदो ख़रीद कर तू मुसाफ़िर मुसाफ़िर वारी ज़िंदगी बसर कर हितों हलणो आहे ही मक़ाम छॾणो आहे असांजो पंधु अञा अॻिते आहे उहो समर ठाहे जेको सकरात में कमु अचे जेको क़ब्र में कमु अचे जेको हशर में कमु अचे जॾहिं क़ब्र में पहुंदे मलाइक में कमु अचे तोखे बीहारे उथारे रब जे हुक्म सां विहारे जान में रूह अची वेंदो पुछंदे तो याद करे वठ मन रब्बुका मां दीनुका मन नबीयुका रब तुंहिंजो कहिड़ो आहे जेकर दुनिया में मिठे रब सां वास्तो आहे इज़त जो माल ज़िल्लत जो माल नफ़ो उहो ॾे नुक़सान उहो बचाए उहो बख़्शे हक़ उहो सम्झाए मालिक हो ख़ालिक हो माबूद हो मक़सूद हो सुभान अल्लाह वॾे शान वारो मालिक में तो को राज़ी आहे उहो बि ऐलान ॾेई रहियो आहे मलाइका जंहिं माने ग़ैब ते ईमान आणे मुंहिंजे नबीअ जे फरमान खे सचो सम्झी अॼु पंहिंजी ख़्वाहिश खे छॾे हक़ ते मैदान में जे दाख़िल थियो आहे अॼु अचणो कमु इन्हीअ जो आहे त सभु गुनाह कर्म जो वक़्तु आहे सदके लजपाल नबीअ जे मुंहिंजा मौला हिन ग़रीबनि जी मदद थी हिननि जी हालत रहम फरमा हिननि खे गुनाहनि जी माफ़ी मिले हिननि खे नेकी ॾे महर कर हिननि खां उहे कम करार जंहिंमें तूं राज़ी हुजे असांजी नसीहत असांजो वास्तो असांजो प्यार सरकार सां हुजे शैतान कहिड़ी बि कोशिशि करे असांजे कदम न करे सघे असांजो कदम अॻिते वधे कहो आमीन हथ उठा कर कहो आमीन आमीन या रब्बुल आलमीन सदके रब्बना वतक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम अल्लाहुम्मा इग़फिरली वरहमनी वतुब अलैया इन्नका अंतत तव्वाबुर रहीम अल्लाहुम्मा ला तहमिलना खैर मा इंदका लिशर्रि मा इंदना या अरहमर राहिमीन या काज़िल हाजात या मुफ़त्तिल अबवाब व या मुस्लिम असबाब या फ़ाइल लिमा युरीद हस्बी अल्लाह ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम हस्बी अल्लाह निअमल वकील व निअमल मौला निअमल नसीर सल्लल्लाहु अलैहि खैर खल्क़िही सय्यदना व महबूबना व महबूब क़ुलूबिना मुहम्मद व अला आलिहि व अहल बैतिही व सहाबिही अजमईन आमीन बिजाहे सय्यदुल मुरसलीन रहमतल लिल आलमीन आमीन आमीन या अल्लाह